मूं लहंदड़ सिज खे हथ लोॾे चयो अलविदा अलविदा। ऐं चयोमांसि ए सिज तूं हिकु साल जो थी पोढ़ो वियो आ। सुभाणे नए ॾींहुं नओं थी तूं ईंदे खीरथर जे हुन पार लहंदड़ ए सिज अलविदा अलविदा। ॾिठमि त सिज मुरकी ॾिनो ऐं चयईं मां कल्ह बि साॻियो हुयसि, अॼु बि ऐं सुभाणे बि ईअं ई हूंदुसि जीअं सदियुनि खां उभरां पियो। मां त फ़र्ज़ु पंहिंजो निभायां पियो, मां त फ़र्ज़ु पंहिंजो निभायां पियो, दुनिया खे रोशन रखण जो ओ साईं। कोल पंहिंजे खे मां पाढ़ियां पियो ऐं ओ इंसान पंहिंजी फितरत में तूं अना खे तो जनमी अना खे तो पाली। अना खे थो जनमी अना खे थो पाली, ॿियो कुझु बि अव्हां जे मन में न आहे। पोढ़ा त अव्हां जा जज़्बा थी विया आहिनि, पोढ़ा अव्हां जा मक़सद थी विया आहिनि। तव्हां था चओ मूंखे अलविदा अलविदा चओ पहिरें पंहिंजे अनाउनि खे ऐं पंहिंजे तबियत उन ये बेवफ़ा खे चओ, पंहिंजे तबियत उन ये बेवफ़ा खे चओ अलविदा, पंहिंजे नफ़रतुनि खे। मां कल्ह बि साॻियो ऐं अॼु बि साॻियो, सुभाणे बि मूंखे हार पातल न हूंदा। मां हर साल ईअं ई उभरंदो रहंदुसि, मां हर साल ईअं ई उभरंदो रहंदुसि, सदियुनि खां जीअं मां उभरां पियो। मुंहिंजे उभरण लहण सां न बदिल बि तक़दीर अव्हां जी, न बदिलायो रगो अंग सालनि जो, बदिलायो ॾुखियनि ॾींहंनि खे पंहिंजे तदबीर सां, पोइ चओ अलविदा अलविदा। ए ॾाढ ॾमर तोखे अलविदा अलविदा। जवाहर आज़ाद मगी साहब, मोस्ट वेलकम सर। वॾी महिरबानी, तव्हां तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि। अव्हां जे लफ़्ज़नि सां असांखे प्यार ऐं चाहत मोहबत समायल आहे। असांजो दोस्त जवाहर आज़ाद मगी साहब फिल्म नसीराबाद जो साथी, जंहिं बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि, वॾी महिरबानी साईं। फरमान अली मुगेरी साहब इलाही प्रोग्राम में शामिल आहिनि। सर फरमान साहब कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? इशफाक अहमद साहब मोस्ट वेलकम, जुल्फ़कार साहब मोस्ट वेलकम, ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि लाइव प्रोग्राम में शामिल थी रहनि। असीं सभिनि खे भलीकार चऊं पिया। इमामदीन अब्बासी साहब फिराम मोरे शहर मां, सिस्टर सना मोस्ट वेलकम एंड राबिल गुल भी लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। मीर हुमायूं खान साहब मोस्ट वेलकम सर, तव्हां भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। असीं खे दिल सां भलीकार चऊं पिया। करम मंगसी, वाहिद कालाणी एंड अब्दुल गफ़ार चांडियो ऐं ॿिया काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में अची रहिया आहिनि। असीं सभिनि खे भलीकार चऊं पिया। सर इशफाक अमन साहब, असांजो आवाज़ अव्हां ताईं कीअं अची रहियो आहे? तव्हां कमेंट करे ॿुधायो ताकि वधीक कुझु इम्प्रूवमेंट असीं पंहिंजे प्रोग्राम में करे सघूं। सर छाहे त अॼु कंबर में कुझु जुड़ाली मौसम आहे ऐं नेटवर्क जो बि मसइलो आहे। ज़फ़र दायो साहब मोस्ट वेलकम, तालका बाकराणी मां लाइव प्रोग्राम में तव्हां बि शामिल आहियो ऐं ॿिया काफ़ी दोस्त भी शामिल थी रहे हैं। असीं सभिनि खे दिल सां भलीकार चऊं पिया। एंड अशरफ मंगसी साहब मोस्ट वेलकम सर। इशफाक अमन साहब लफ़्ज़ तमामु बहितरीन लिखनि था त साईं तमामु बहितरीन, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। जी दोस्तों, जेकी बि तव्हां असांखे जितां बि ॿुधी रहिया आहियो, असीं अव्हांखे दिल सां भलीकार चऊं पिया।
रजू मंगसी साहब लिखनि था त साल जी आख़िरी सिज खे बंभोर जे भेटुनि तां सलामी ॾींदे एलादण सिज सुबुह जो वापसि वरी त मुंहिंजी सिंध धरती लाइ इज़त आजबो खुशहाली अमन ऐं प्यार ॿधी खुशहाली अमन ऐं प्यार ॿधी सिंध जी सलामती जो सिज उभरी अचिजांइ। महिरबानी सर, तमामु बहितरीन लफ़्ज़। यूसुफ शेख साहब कंटिन्यूसली ॿुधी रहिया आहिनि। हाजी हाकिम अली मंगसी साहब फिरम सऊदी अरबिया खां लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। एंड हाजी शबीर हुसैन मंगसी साहब मोस्ट वेलकम मामा जानी। असीं हुआ खे भली कार चऊं पिया शबीर अहमद मंगसी साहब। सिस्टर मुर्क मनान चांजो लिखनि था त साल 2021 जा आख़िरी महीना मूं ऐं मुंहिंजे फैमिली लाइ तमामु घणा भयानक निकिता। उन साल मूंखे यतीम करे छॾियो। बाबा जे वए खां पोइ शायदि मां यतीम लफ़्ज़ पहिरियों दफ़ो इस्तेमालु कयो आहे, पर उन लफ़्ज़ जी हक़ीक़त केतिरी अज़तनाक आहे या मां ई ॼाणा थी। विछोड़नि जा घाव कॾहिं बि भरिजी नथा सघजनि, पर इंसान पोइ बि जिए थो पंहिंजे लाइ ऐं पंहिंजनि जे लाइ। नए साल मां इहा उमेद त शाल नओ साल मूं ऐं मुंहिंजे घर भातियुनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं मूंखे ज़िंदगी जे ॾुखियनि मोड़नि ऐं पेचरनि ते हलण जी सघ बख़्शे। उन सां गॾोगॾु शाल पूरे आलम इंसानियत लाइ हर ईंदड़ साल ख़ुशियुनि ऐं मुस्कुराहटुनि सां भरपूर हुजे। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट सिस्टर मुर्क मनान चांडियो। हाजी हाकिम अली साहब फिरम सऊदी अरबिया खां कमेंट में लिखनि था त अलिफ मुबारक, महिरबानी सर। एंड वज़ीर मंगसी साहब मोस्ट वेलकम। फरमान साहब लाइव प्रोग्राम में आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में अची रहिया आहिनि। असीं सभिनि खे भली कार चऊं पिया। रईस सनाला चांडियो लिखनि था त साल 2021 जी पुॼाणी ते असां लाइ हिकु जुमिलो भली तनक़ीद कावड़ नसीहत शिकायत या कुझु बि लिखो। नवाज़ अली रिंद साहब लिखनि था त ॿ मामला ज़िंदगी में हल न थिया, ॿ मामला ज़िंदगी में हल न थिया। निंड पूरी न थी, ख्वाब मुकमल न थिया। 2021 जी आख़िरी ॾींहं जे आख़िरी तस्वीर। महिरबानी सर। हाजी शबीर हुसैन मंगसी साहब असांजो दिल में रहंदड़ शख़्सियत, बहितरीन माण्हू, बहितरीन तबियत मालिक। जॾहिं बि असीं हाजी शबीर साहब सां मिलंदा आहियूं त पंहिंजे ख़ूबसूरत चेहरे ते जॾहिं सुहिणी मुस्कुराहट रखी मिलंदा आहिनि। तमामु बहितरीन अंदाज़ रखंदड़ शख़्सियत। हू कमेंट में लिखनि था त माशा अल्लाह माशा अल्लाह मामा। महिरबानी हाजी शबीर मंगसी साहब। सदाम हुसैन सीरो साहब लिखनि था त माशाअल्लाह ज़बरदस्त। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट सर। फरमान साहब तव्हां बि कुझु कमेंट लिखी रहिया आहियो। अब्दुल हफीज़ सोलंगी साहब कमेंट में लिखनि था फिरम दादू शहर मां। माशाअल्लाह बहितरीन डियर। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट सर अब्दुल हफीज़ सोलंगी साहब। वॾी महिरबानी सर। मोहम्मद अयूब मुगेरी साहब लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। असीं संदसि खे भली कार चऊं पिया। जी दोस्तों, दिसंबर जो महीनो ॾाढो उदास करे छॾींदो आहे। समूरो साल पंहिंजे भरपूर रंगनि जे सफ़र खे हिन महीने जे माॻ वटि पहुची
ख़त्म करे विझंदो आहे। मोकुलाणीअ जे महल बि मारे छॾींदड़ हूंदी आहे। पोइ इहा महल कंहिं एयरपोर्ट ते अची वञे, या कंहिं रेलवे स्टेशन ते कंहिं दरवाज़े जे चाउठ वटि अची वञे, या कंहिं क़ब्रस्तान जे पुरा सरसर माहौल में। ऐं महीनो बि जेको पंहिंजे सफ़र जूं शुरूआती विखूं खणी रहियो हुयो, ॼण त मोकलाणी जी महल जहिड़ो ई मारे विझंदड़ महीनो हुयो, जेको पंहिंजे पस मंज़र में लुड़कनि सां भरियल डायरियूं, यादुनि जा मरोटियल टिशू पेपर ऐं दीवारुनि ते उजाड़ किलींदड़ी छॾे अलाए काॾे हवाउनि में तहलील थी वञिणो आहे। अब्दुल हफ़ीज़ सोलंगी साहब कमेंट में दिलियूं मोकिलिन पिया, एंड फरमान अली मुगेरी साहब कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह दा तमाम बेहतरीन। मेहरबानी सर फरमान साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। दिसंबर शायरनि जो पसंदीदा महीनो रहंदो आयो आहे। शायदि उन करे बि त शाइर हरू भरू जे ग़मगीनीअ खे पसंदि कंदा आहिनि, ऐं हिन महीने जूं सुरमी शामूं ऐं ठरियल रातियूं खेनि इहा ग़मगीनी वाफ़र मिक़दार में मुहैया करे ॾींदियूं आहिनि। फरमान साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि पंहिंजे ई शहर कंबर खां। असीं संदसि खे भलीकार चऊं पिया। फरमान साहब, असांजो आवाज़ अव्हां ताईं कीअं अची रहियो आहे सर? तव्हां कमेंट करे ॿुधायो, वॾी महिरबानी सर। सिस्टर सना मेमण लिखनि था त पखियुनि गीत ॻाइण छॾे ॾिना, शामुनि में बि रौनक नाहे रही, रातियुनि जूं थधियूं हवाऊं बि ख़तम थियण लॻियूं आहिनि। रातियुनि जूं थधियूं हवाऊं बि ख़तम थियण लॻियूं आहिनि। तारनि जो टिड़ण ॾींहों ॾींहुं घटिजंदो थींदो थो वञे। चंड जी चांड्रोखी वणंदड़ न पर जलंदड़ तपंदड़ थी वञे। लम्हा बालम्हा एहसासात रस्तो भुलिजी रहिया आहिनि। फरमान अली साहब वनसैयन कमेंट में लिखनि पिया त अदा अव्हां जो आवाज़ तमामु बहितरीन आहे। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट, वॾी महिरबानी सर। वधीक सिस्टर सना लिखनि था त लम्हा बालम्हा एहसासात रस्तो भुलिजी रहिया आहिनि। ज़िंदगी अजीब मोड़ वठी रही आहे, न चाहींदे बि हिकु अलॻि कशमकश में मुब्तला करे रही आहे। छा थी चाहे का ख़बर नाहे, केॾां थी वठी वञे का ख़बर नाहे। बसि वक़्त जे समुंड में ॿुॾंदी थी वञे। वक़ार अली मंगसी साहब लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि, ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि शामिल थी रहिया आहिनि। असीं सभिनि खे भलीकार चऊं पिया। आबिद मलिक साहब एंड वहीद फ्राम नवाब शाह खां मोहम्मद फारूक फ्राम लंडन, ऐं ॿिया बि काफ़ी दोस्त शामिल थी रहिया आहिनि। असीं सभिनि खे भलीकार चऊं पिया। सभिनि जा नाला असांजे प्रोग्राम में शो थी रहिया आहिनि। बशीर अमन साहब एंड
चांडियो इखलाक साहब मोस्ट वेलकम। अबू तलहा फिर हम दुबई अरब इमारात में एंड अब्दुल रहीम मंगी साहब असांजो दोस्त सहाफ़ी माण्हू लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। मोहम्मद वसीम मंगसी, वकार अली, भोतार सुधीर अली मंगसी फिर हम कलर शाख गोठ खां कमेंट में लिखनि पिया त हाय एंड नाइस लिखनि पिया। असांजो दोस्त चना साहब भोतार सुधीर असां कमेंट में गुलाब जा गुल मोकिलनि पिया। सना ख़्वान मिस्किन, मुहर्रम हुसैनी साहब लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त शामिल थी रहिया आहिनि। सिस्टर सना तव्हां तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि। तव्हांजे शुरूआती लफ़्ज़नि में तव्हां लिखियो आहे त पखियुनि गीत ॻाइणु छॾे ॾिना, शामुनि में बि रौनक नाहे रही, रातियुनि जूं थधियूं हवाऊं बि ख़तमु थियणु लॻियूं आहिनि। चना साहब तव्हां असांखे किथां ॿुधी रहिया आहियो? तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे ॿुधायो। असांजो दोस्त अब्दुल रसूल मंगसी साहब असांजो भाउ फिर हम सऊदी अरबिया में लिखनि था त लालची इंसान पूरी दुनिया जो मालिक बि बणिजी वञे। फरमान साहब, लालची इंसान पूरी दुनिया जो मालिक बि बणिजी वञे त बि बुखियो ई रहंदो। कनात कंदड़ जो हिकु मानी सां बि पेट भरिजी वेंदो आहे। मेहरबानी सर, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट अब्दुल रसूल मंगसी साहब। मुबीन पेराल भाटी साहब लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। फरमान साहब असांजो दोस्त मीर हुमायूं ख़ान साहब के ज़रूर सलाम अर्ज़ कजो सर। उन्हनि खे इहो ज़रूरु ॿुधाइजो त कंबर FM ते ग़ुलाम रसूल मंगसी साहब अव्हांखे सलाम ॾेई रहियो हुयो। जी मीर साहब वालेकुम सलाम असांखे इनबॉक्स में ॾियनि त असीं सम्झंदासीं त अव्हांजा सलाम मीर साहब वटि पहुची चुका आहिनि। चन्ना साहब लिखनि पिया त आफ़ताब चन्ना, फिराम मलीर सिटी कराची, बंडल ऑफ थैंक्स, वरी मेहरबानी सर। तो वंस अगेन कमेंट में लिखियो है त सलाम अदा, वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, वरी मेहरबानियूं। वाजिद अली कादरी साहब असांजो पाड़ेसरी दोस्त वाजिद अली कादरी साहब मोस्ट वेलकम सर। असीं अव्हांखे भली कार चऊं पिया। शाल सदाई आबाद ख़ुशि हूंदव, असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। असांजो पाड़ेसरी दोस्त असांजे दिल में रहंदड़ शख्सियत वाजिद अली कादरी साहब कमेंट में लिखनि पिया त अदा ग़ुलाम रसूल साईं छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जो एहसान, हर तरह जो ख़ैर ख़ैरी दुआऊं, वॾी महिरबानियूं सर वाजिद अली कादरी साहब। शाल सदाई आबाद ख़ुशि हूंदव, असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। जिते बि हूंदव ख़ुशि हूंदव। ऐं असीं जॾहिं बि अव्हांखे ॾिसंदा आहियूं तव्हां पंहिंजे ख़ूबसूरत चहिरे ते सुहिणी मुस्कुराहट रखी करे जॾहिं हथ मथे करे सलाम कंदा आहियो, सच पुछो त असांखे वॾी ख़ुशी थींदी आहे। वॾी महिरबानियूं वाजिद अली कादरी साहब। असीं अव्हांखे भली कार चऊं पिया। तव्हां पंहिंजे ई प्रोग्राम कंबर FM 608 में शामिल थी चुका आहियो। असीं अव्हांखे भली कार चऊं पिया। असांजो दोस्त वाजिद अली कादरी साहब कमेंट में लिखनि पिया त मां नौकर भाउ जो अदा, मां त दुबई में आहियां, पर पारत आहे तव्हांखे मुंहिंजे घर जी। वॾी महिरबानी सर वाजिद अली कादरी साहब।
माशाल्लाह ख़बर ई न पई तव्हां परदेस हलिया वियव। कल्ह को ॾींहुं त आहे तव्हां असांखे सलाम करे रहिया आहियो। कुझु ॾींहं गुज़रण जे छा देरि थी तव्हां परदेस हलिया वियो, वॾियूं महिरबानियूं। अच्छा, अता हुसैन मल्लाह कमेंट में लिखनि था त सलाम सर। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, महिरबानी सर। अता हुसैन मल्लाह साहब आशिक अली मंगसी फिराम लाणकाणे मां नाइस लिखनि पिया। ताहिर मंगसी साहब बि ॿुधी रहिया आहिनि असांजे लाइव प्रोग्राम में। बबलू मोलाई साहब लिखनि पिया त नाइस, महिरबानी बबलू साहब। चन्ना साहब लिखनि पिया त जुमे जे भलारे ॾींहं ते अलाह साईं खां दुआ था घुरूं त अल्लाह पाक करे अवां सदाई मुरकंदा ऐं महकंदा रहो। अल्लाह जे पनाह में हुजो, को ॾुखियो ॾींहुं न ॾिसो, आमीन। वॾियूं महिरबानियूं सर चन्ना साहब, शाल सदाई आबाद ऐं ख़ुशि हूंदव। अव्हांजो प्यार मोहब्बत ऐं अव्हां जूं दुआऊं असांजे दिलि खे टच करे रहिया आहिनि सर, वॾियूं महिरबानियूं। अब्दुल ख़ालिक साहब लिखनि पिया असांजो दोस्त, अस्सलाम वालेकुम प्यारा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, वॾियूं महिरबानियूं सर। तव्हां वधीक लिखियो आहे त तमामु ज़बरदस्त प्रोग्राम अदा। ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। जी दोस्तों, हाणे ॾियो असांखे इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखो। जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं, ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। सुल्तान अहमद गोपांग साहब लास्ट में असांखे कमेंट करे रहिया आहिनि त कंहिं चयो अव्हांजो साल कीअं गुज़रियो। बसि यार साल त भलो हो, पर हिकिड़े हरामी वॾी दगा कई, जंहिंजे करे दिली सदमो रसियो आहे। सुल्तान अहमद गोपांग साहब, महिरबानी। वाजिद अली कादरी साहब असांजो दोस्त, हू लिखनि था त अच्छा, तव्हां लिखियो पिया त यार साईं सुलेमान एंड चाचा मोहम्मद खे बि मुंहिंजे तरफ़ खां ख़ासि सलाम पेश कंदा। उम्मीद त सलाम बाबा साईं वारनि खे क़बूल पवंदा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, महिरबानी सर। वाजिद साहब, वॾी महिरबानी सर, अव्हां जूं मोहबतूं। अता हुसैन मल्लाह साहब लिखनि था त सर तमामु बहितरीन प्रोग्राम कयो पिया। सर तमामु बहितरीन प्रोग्राम कयो पिया। अल्लाह पाक तव्हांजा हौसला बुलंद करे, आमीन। महिरबानी सर। तव्हां असांखे किथां खां ॿुधी रहिया आहियो? तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलियो, वॾी महिरबानी। ज़बरदस्त लिखनि पिया अब्दुल ख़ालिक साहब। वंस अगेन अब्दुल ख़ालिक कमेंट में लिखनि पिया त गुरूर तो नहीं करते मगर इतना यकीन ज़रूर है। गुरूर तो नहीं करते मगर इतना यकीन ज़रूर है, अगर याद नहीं करोगे तो भूल भी नहीं पाओगे। अच्छा, वॾी महिरबानी सर। वाजिद साहब, तव्हां लिखियो आहे त इहो सुल्तान अहमद कमेंट लिखनि पिया, पंहिंजे प्रोफाइल पिक्चर में लिखनि पिया त कंहिं उनजो माना दिलि ॾुखायो आहे। सुल्तान अहमद गोपांग साहब कमेंट करनि पिया, शायदि उन्हनि खे कंहिं रंजायो आहे। बाक़ी
असीं ख़ुशि आहियूं। वॾी महिरबानी। अता हुसैन मल्लाह लिखनि पिया त सर कंडियारो खां वंस अगेन वाजिद अली कादरी साहब फ्रॉम दुबई अरब इमारात मां कमेंट में लिखनि था त अदा ग़ुलाम रसूल वरी बि पारता तव्हांखे, छो जो पाड़े में तव्हां ई उहे बहितरीन इंसान आहियो। वॾी महिरबानी सर, शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। इहे अव्हां जूं मोहबतूं। अब्दुल जब्बार बलोच साहब लिखनि पिया त माशाअल्लाह माशाअल्लाह, महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, हाणे असांखे ॾियो इजाज़त। वॾी महिरबानी। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।